हुस्न जमाल जे हिसाब सां ॾिसजे तब मोहब्बत जो मरकज़ हुजूर जी ज़ात आहे। जेकर सखावत जे लिहाज़ सां ॾिसजे जंहिंसां मोहब्बत थींदी आहे त दुनिया जे अंदरि मुस्तफ़ा खां वधीक को बि सखी नाहे। सुभान अल्लाह। मिशकात शरीफ जी हदीस आहे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा खां पुछो मन अजवद जूदन ख़बर अथव त सखर में वधीक केर सखी आहे। सहाबा नज़ कयो या रसूल अल्लाह अल्लाह व रसूलुहु आलम। अल्लाह उन जो रसूल बेहतर थो ॼाणे असांखे ख़बर नाहे। हुजूर फरमाइनि था अल्लाह अजवद जूदन सखावत जे लिहाज़ सां वॾो सखी अल्लाह पाण फरमाइनि था उन खां बाद में अमांखे ख़बर आहे त केर वधीक सखी आहे। साहब जो या रसूल अल्लाह ख़बर नाहे। अल्लाह उन जो रसूल बेहतर ॼाणे थो। आमिना जे लाल फरमायो त अल्लाह खां बाद में मां मुहम्मद सभिनी में वधीक सखी आहियां। हुजूर जे सखावत जो अंदाज़ो ई कोन थो लॻाए सघे। हिकिड़ो माण्हू आयो मुस्लमान थियो। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम बकरनि जो उनखे ढलो काहे ॾिनो मोटी आयो पंहिंजे क़ौम में। माण्हू खे चए बाबा हलो काॾे मदीने छो मुस्लमान हली थियो छो मदीने वारो रुगो दीन कोन थो ॾे रसूलुल्लाह दुनिया में ॾे थो। हेरे ॾिसो मां ग़रीब माण्हू हे बकरे जो धड़ो तव्हांजे साम्हूं खाए आयो आहियां। मूंखे कलमो बि भरायो हुजूर मूंखे दीन बि ॾिनो मुस्तफ़ा मूंखे मुस्लिम इस्लाम में ॾिनो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में ॾिनी आहे। रुगो मुस्तफ़ा वटां दीन कोन मिलंदो आहे। दुनिया बूता मिलंदी आहे दीन बूता मिलंदो आहे। असांजो त ईमान आहे त हर शइ रसूलुल्लाह वटां मिलंदी आहे। ला व रब्बिल